الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وصحبه أجمعين अल्लाह तबारक व तआला उम्मत है बस मानते हैं वो सही है हाँ और नमाज में गलती नहीं होना चाहिए त्यौहार मुकर्रर फरमाया है तो ईद उल फितर अॼु पूरी ईद उल अज़हा है कई रस्मी रवाजूं कई अहिड़े क़िस्म जा अयाम हुया जिन में माण्हू इज्तिमाअत थींदा हुआ जिन खे असांजी ज़ुबान में मेला मलाखा चया वञनि था हादिस पाक में बयान में जिक्र अचे थो बहरहाल ये तो उन्होंने खरापात आहिनि ये खरापात जे करे मुस्लिम उम्मा खे अहिड़े क़िस्म जे मक़ामात अहिड़े क़िस्म जे इज्तिमाअत में वञण खां मना कई वई है हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम ऐं उम्मत खे फरमायो त तव्हांजे लाइ जेके अयाम आहिनि ईद जा इहे तव्हांजी जमा थियण जा हिकिड़ा मवाक़िआ आहिनि औक़ात आहिनि इज्तिमा पाया करे सघो था इन्हें तव्हां पाण में हिक ॿिए खे तव्हां मिली सघो था सेंटर सफ़ा रस्ते ते रखियो आहे जंहिंमें अलाह जो ज़िक्र ऐं तस्बीह तौबा ऐं इस्तिग़फ़ार कयूं अल्लाह जी रहमत में इज्तिमाअत ते ज़रूर थींदो आहे छाकाणि ये इज्तिमाअत अल्लाह जी इबादतुनि जे निस्बत खां मुनाक़िद कया वेंदा आहिनि ईद उल फितर रमज़ान शरीफ़ जे रोज़नि जे ख़ुशी में ऐं क़ुरान शरीफ़ जे तिलावत ऐं उनजे ख़त्मनि जी ख़ुशी में अल्लाह तबारक व तआला मुस्लिम उम्मत जे लाइ इहो ॾींहुं मुक़ररु कयो आहे रिवायत में जेको अल्लाह तबारक व तआला इन ॾींहं में जेके माण्हू अल्लाह जे साम्हूं सर्वसलूद थियनि था ऐं अल्लाह जो ज़िक्र ऐं तस्बीह कनि था अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ मग़फ़िरत फरमाए थो उनजा गुनाह माफ़ करे थो उनजा दर्जा बुलंद करे थो जहिड़ी तरह सां हज़रत अली सय्यदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु ये ख़ुतबे जो हिकिड़ो जुमिलो इंतहाई मशहूर ऐं मज़कूर आहे जंहिंमें पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा अल-यौम लना ईदुन व गदन लना ईद वल-यौम अल्लज़ी ला नअसी फीह फहुव लना ईद लैस अल-ईद लिमन लबिस अल-जदीद वलाकिन अल-ईद लिमन गुफ़िर लहु अल-ख़ताया पाण साईं फरमाईंदा ईद उन्हनि जी न आहे जेको नवां कपिड़ा पाए के
ولكن العيد لمن غفر له خطايا ईद उन्हें जिलाया जैसे गुनाह माफ किया दुआ अल्लाह तबारक व तआला असा इंसान सभी जा गुनाह माफ करे जेके असा कभी कोताही रमजान शरीफ ने आदाब नसीब अल्लाह से भी माफ करे आमीन असा रोज़न के असा की कुरान शरीफ की तिलावत के अल्लाह से कबूल फरमाए आमीन अहिड़ी तरह सां इख्तिताम रमजान में सदक़तुल फितर जो भी अल्लाह की तरफ़ों हिकिड़ो नेक अमल आहे जेको लाज़मी आहे जो भी लाज़मी अमल आहे बहितर ईअं आहे माण्हू अॻ में करे पके अॻ में माण्हू न कयो आहे उहो ईद जे ॾींहुं करे सघे थो बाद में बि माण्हू करे सघे थो अफ़ज़ल हुनजी अदायगी सदक़े फितर जी अदायगी ईद खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में थियणु घुरिजे ॿी सूरत में ईद जी जीअं क़ुरान शरीफ़ में अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वलितुकब्बिरु अल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून वलितुकब्बिरु अल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून अल्लाह की किबरियाई ऐं तस्बीह तहमीद पढ़ो जो अल्लाह से तव्हांजे असांखे हिदायत ॾिनी रमज़ान शरीफ़ जे अहकामात ते अमल करण जी रोज़न रखण जी ऐं क़यामुल लैल जी सदक़तुल फितर जी सदको फितर जो हर नंढे ऐं वॾे जो अल्लाह खे वेंदो आहे जीअं नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि जो सदको फितर ॾिबो आहे उहो अॼुकल्ह जे हिसाब सां घटि में घटि सदको फितर 200 रुपया थिए ऐं जीअं रिवायत में अचे थो इन ज़कात अफ़ज़ानिकुम इहो तव्हांजे बदननि जी ज़कात आहे ऐं तव्हांजे रोज़नि जी जेको सदको आहे जेको तव्हां अदा कयो था अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत खे अहिड़ो रसूल पाक अता फरमायो जेको जंहिंजो सॼे अगराज़नि मां हिकिड़ो हक़ ऐं मक़सद हुनजो मिशन इहो हुयो जंहिंजो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हदीस में ذکر فرماयो मकारिमल अखलाक फरमायो मूंखे अल्लाह साईं इन करे मक़बूल कयो आहे जीअं मां जेके सुठा अखलाक आहिनि मां उन्हनि जो इस्तेमालु ऐं तकमील कयां अखलाक हसना यानी सुहिणा अखलाक जंहिंजे लाइ ख़ुदि क़ुरान शरीफ़ में अल्लाह तबारक व तआला ज़िक्र फरमायो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा अलबत्ता कि अल्लाह तबारक व तआला तव्हांजे लाइ अल्लाह जे रसूल जे अंदरि ज़िंदगी गुज़ारण जो सुहिणो नमूनो ऐं तरीक़ो पेश कयो आहे ॿुधायो आहे वरी उन माण्हू खे हासिल थींदो जंहिंखे जंहिंखे आख़िरत जो फिक्र आहे जंहिंखे फिक्र आख़िरत आहे जंहिंखे अल्लाह में उमेद आहे जहिड़ी तरह सां हदीस पाक में अचे थो हदीस ख़ुदि थी आहे अल्लाह साईं फरमाए थो हाणे
इन सन अब्दी जी अने मां हू याद करनी मां पानी जो गुमान वटि हूंदो आहियां अहिड़ो माण्हू मूं में गुमान रखंदो मूंसां हुनजो अहिड़ो तालुक आहे अने मां हू याद करनी माण्हू सां गॾु हूंदो ऐं जॾहिं हू मुंहिंजो ज़िक्र करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अखलाक हमीद पंहिंजी उम्मत खे सेखारिया ऐं सम्झाया दरहक़ीक़त इंसान ज़ात खे जंहिं इल्म जी ज़रूरत आहे उहो इल्म वही आहे यानी उहो इल्म जेको अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां नाज़िल थियो उन इल्म जी इंसान खे ज़रूरत आहे हिकिड़ा उलूम उहे आहिनि जेके इंसान सभई तौर सां उन्हनि खे हासिल करे थो जीअं हिकिड़ो नंढो ॿारु हूंदो आहे उनखे कादे जो इल्म ॼाण हूंदी आहे उनखे पंहिंजी ज़रूरियात जी ॼाण हूंदी आहे उहो ज़ुबानी हाल या ज़ुबानी काल सां पंहिंजा हाजात पेश कंदो आहे जेसि ताईं उनखे सघ थिए कोशिशि कंदो आहे इहो हिकिड़ो सिलसिलो आहे इंसान खे उन सभई हासिल थियनि था फितरी तौर सां ऐं ॿिया उलूम उहे आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला इंसान जे मथां नाज़िल कया उहो मोकिलिया उन्हनि जो इल्म ऐं उनजो मर्कज़ अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां मोकिलियल अंबिया किराम ऐं पैगंबर वो नबी सगोरन खां सवाइ या अल्लाह जी किताबनि खां सवाइ उहो इल्मु माण्हू हासिल नथो करे सघे कंहिं बि माण्हू जी पीढ़ी ऐं उनजी का हिदायत अगरि उहा अल्लाह जे रसूल जे हुक्म जे सामुताबिक़ आहे उहा सही आहे दुरुस्त थी सघे थी पर उनजो असुल ऐं बुनियाद या अल्लाह जो क़ुर हूंदो या हदीस रसूल पाक हूंदो केतिरियूं ॻाल्हियूं जेके अल्लाह तबारक व तआला क़ुर शरीफ़ में वाज़े तौर सां ॿुधायूं सम्झायूं वाज़े तौर सां सम्झायूं ऐं उहे बि इल्हामी ॻाल्हियूं आहिनि छोकी क़ुर उहो इल्हाम आहे अहिड़ी तरह सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलाम पाक यानी हदीस उहा बि इल्हाम आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो तो मुझे रसूल सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह से फरमाया तो वो इनसे पाने हवा इन हुआ इल्ला वहयुन यूहा यो नबी मुझो रसूल जो पंहिंजे ख़्याल सां काई बि ॻाल्हि न पेश कंदो आहे पर जेकी तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाए थो इहो अल्लाह जी तरफ़ां मुंहिंजे तरफ़ां हुनजी वही अचे थो वही जे ज़रिए सां तव्हांखे ॻाल्हियूं सम्झाए थो ऐं ॿुधाए थो ऐं उहे ॻाल्हियूं परफेक्ट थियनि बिल्कुलु मुताबिक़ इंसानियत सां हक़ ऐं इंसाफ़ ऐं अदालत सां बराबरि ऐं पूरियूं क़ुर शरीफ़ जे तरीक़े ते जेको माण्हू हलंदो नज़रियो हुनजो उहो हूंदो हिदायत वारो हूंदो जीअं क़ुर शरीफ़ जी पहिरीं जेका सूरत आहे उहे फातिहा में अल्लाह तबारक व तआला माण्हुनि खे पंहिंजी हमद ऐं सना खां बाद नज़री अक़ीदे जे दुरुस्ती खां बाद उन्हनि खे हिदायत जी तलब सेखारी ऐं फरमायूं
तानी कहो इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन। रब असांखे उहो रस्तो ॾेखार, उहो रस्तो ॾेखार जिन ते उहे माण्हू हलनि था जिन ते तुंहिंजी नेमतूं यानी हिदायत वारा माण्हू आहिनि। हे अल्लाह असांखे उन रस्ते खां असांखे बचा जेके तुंहिंजो गज़ब आहे, उन रस्ते खां असांखे बचाए महफ़ूज़ रख। ऐं जेके गुमराह आहिनि भुलिजी विया आहिनि पाण खे हिदायत वारो सम्झनि था कि जेको असां हिदायत वारा आहियूं, असां क़ुरान वारा आहियूं, असां सही तरीक़े हलण वारा आहियूं, पाण खे सम्झनि था जेके भुलियल आहिनि के अलाह असांखे न सम्झनि। असांखे हिदायत वारो रस्तो ॾेखार, सिधो रस्तो आहे सय्यदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रस्तो आहे। जंहिं रस्ते ते अल्लाह जो रसूल उनजा सहाबा किराम हज़रत पाए राशिदीन ताबईन तबो ताबईन हलिया, इहो रस्तो हिदायत वारो रस्तो आहे, सही रस्तो। अल्लाह तबारक व तआला कुरान शरीफ में इंसान हिदायत लाइ मुख्तलिफ़ सब बैतूं में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो कलाम फरमायो ला तहासदू वला तबागदू वला तदाबरू कूनू इबादल्लाह इख़वानन। पाण हिक ॿिए सां हसद न कयो, बग़ुज़ न कयो। कूनू इबादल्लाह इख़वानन, अल्लाह जा पाना ऐं भाइर थी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। इंसान जेको बि नेक अमल करे थो, नेक अमल करण जो जेको मक़सदु आहे उहो मक़सदु उसूल रज़ा इलाही आहे, अल्लाह जी रज़ा, अल्लाह जे रसूल जी रज़ा आहे। इहो ई मक़सदु आहे इंसान जे अमल जो। मोमिन जे अमल जो मक़सदु इहो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सहाबा किराम पुछा करे अर्ज़ु कयो ईमान जी ख़बर असांखे कीअं पई? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब में फरमायो सय्यतुक व सर्रतुक हसनतुक फअंत मोमिन। जॾहिं तोखे तुंहिंजी ग़लति ॻाल्हि ग़लति लॻे, बुरी लॻे, तोखे पंहिंजी बुरी ॻाल्हि बुरी लॻे ऐं सुठी ॻाल्हि तोखे सुठी लॻे, जेकी तूं करे उहा तोखे सुठी लॻे, तूं ग़लती में गुनाह करे थो उहो तोखे बुरो लॻे थो, इहा तोखे हैसियत ऐं इहा तोखे एहसास इहो आहे, इहो तोखे एहसास आहे, हिस्स इहो आहे पोइ तूं सभु ईमान बि आहे। हिकिड़ो माण्हू पंहिंजी ग़लति ॻाल्हि खे सही सम्झे, बुरी ॻाल्हि खे सही सम्झे ऐं ॿियो जो सुठीअ खे वरी बुरो सम्झे, तूं सम्झो कि इहो बेईमान ईमान न आहे, तूं मुनाफ़िक़ आहे। ऐं मुनाफ़िक़ खे हिकिड़ो मर्ज़ आहे जेको अलाह जो दुआ कंहिंखे ख़बर ई न आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे पैगंबर खे ई फरमायो ला ताअलमहुम नहनु नअलमुहुम, हिन बि तूं हिननि खे नथी ॼाणे असां ॼाणूं। माण्हू मुनाफ़िक़त में मुब्तला थींदो आहे, हुनजी ख़बर न पवंदी आहे, कलमा बि पढ़ंदो आहे, दावा इस्लाम बि कंदो आहे, इहा ख़बर न हूंदी आहे। इहे ॻाल्हि अल्लाह तबारक व तआला असांखे मुनाफ़िक़त खां बचाए, अल्लाह खे असांखे सचो मुस्लमान बणाए। बहरहाल रमज़ान जो महीनो आहे, इन जे लाइ अल्लाह खे फरमाए थो रमज़ान जो महीनो रोज़ा तव्हां शुरू कयो जॾहिं तव्हां महीने रमज़ान में अचो, महीने रमज़ान में दाख़िल थियो त रमज़ान शरीफ़ जा रोज़ा तव्हां शुरू कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन जी वज़ाहत इन तरीक़े सां फरमाई। हिकिड़े भेरे मजलिस में पाण तशरीफ़ फरमा हुया, सहाबा किराम रिज़वान अलैहिम अजमईन खे ख़िताब करे फरमायो
महीनो जेको आहे कमरी महीनो टिनि क़िस्मनि जो थींदो आहे हिकिड़ो टीहो थींदो आहे ॿियो टियों थींदो आहे अचर हा कंदा वहा कंदा वहा कंदा अचर हा कंदा वहा कंदा वहा कंदा पर मैं महीनो टिनि क़िस्मनि जो थींदो आहे हिकिड़ो टीहो थींदो आहे ॿियो टीहो थींदो आहे पर मैं सूमो रवयतिकुम वास्तिरू रवयतिकुम तव्हां पंहिंजा रोज़ा रखो उहो कनि विझी रखो ऐं तव्हां इफ़्तार कयो यानी मतिलबु रोज़नि खे ख़तमु कयो उहो चंद ॾिसी कयो इन गुम आहे हिदायत कि तव्हांखे चंद नज़र न अचे कंहिं वजूहात जे करे त अकमिल हेॾा सलासी उहो तव्हां 30 पंहिंजा करे ऐं ॾींहं पूरा कयो महीने जा चाहे वो शवाल हुजे चाहे वो रमज़ान हुजे छो त केतिरी इबादतूं जेके असांजे अवकाश सां वाबिस्ता आहिनि मसइलो रमज़ान शरीफ़ आहे वरी रमज़ान शरीफ़ में एतिकाफ़ आहे वरी रमज़ान शरीफ़ जे आख़िर में ईद उल फितर आहे इहे 3 अमल आहिनि इहे ॾींहं सां ऐं तारीख़ सां तालुक़ रखनि था ऐं उनखां सवाइ वरी हज आहे योम अरफ़ा आहे योम नार आहे अज़ा कुर्बानियूं इहे सभु इनजी अवकाश सां तालुक़ रखनि थियूं जेके माण्हू हिन अवकाश खे नज़रअंदाज़ कंदो त इहे माण्हू जा जेके बि अमाल आहिनि इहे अमाल जेके माण्हू जा नाकाम इन जेके बि अमाल ऐं फ़राइज़ आहिनि जो मक़ामात ऐं अवकाश सां तालुक़ आहे मक़ामात ऐं अवकाश सां तालुक़ आहे जीअं त टाइम जेको आहे ईद जी नमाज़ जो जेको ऐलान थियो उन मुताबिक़ थी चुकियो आहे मुंहिंजे बयानु करण जी का शौक़ु न आहे न ज़रूरत आहे पर ॻाल्हि इहा आहे काफ़ी दोस्त जेके आहिनि अचनि था इन जे करे वरी तव्हांखे मुतमइन करण जे लाइ ऐं तव्हांखे थोरो मसरूफ़ रखण जे लाइ मां चङी ॻाल्हियुनि सां पेश कयां थो बहरहाल जीअं असांखे ईदगाह भरबो इंशाअल्लाह असां निमाज़ पढ़ंदासीं उहो निमाज़ जो ऐलान 8 बजे जो सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेके दरवाज़े में अचनि था उहे शिमाली पासे जे हिकूं खणी अचनि ऐं उन सिफ़ुनि खे पंहिंजो पूरो कनि ईदगाह जेको आहे अक्सर ख़ाली आहे हदीस पाक में जेको सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जीअं कोन मोमिन कंहिं सिफ़ खे जी तकमील ऐं पूरे करण जे लाइ हिकिड़ी विख खणे थो इहा विख अलाह तबारक व तआला खे इंतिहाई पसंदि ऐं प्यारी आहे ऐं नेक अमल आहे तंहिं करे दोस्तनि खे गुज़ारिश कजे थी त रस्ते में वेहण जे बजाए सभु शिमाली तरफ़ अचनि ऐं सिफ़ुनि खे पूरो कनि हिकिड़े भेरे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पंहिंजे सहाबा सफ़रनि खे फरमायो अतिम सिफ़ल अव्वल फल अव्वल फरमायो सिफ़ पहिरीं खे पोइ उन खां बाक़ीअ खे पूरो कयो ऐं उन्हनि खे सिधो रखो बराबरि रखो तस्वीर सुबुह बिन तमाम सलाद फरमायो सिफ़नि जी बराबरी ऐं उनजी सिधाई या दिमाग़ जे तकमील रखूं सम्झो दिमाग़ जो हिकिड़ो हिसो आहे अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द अल्हम्दुलिल्लाह हम्दन कसीरा सुब्हानल्लाहि बुक्रतन व असीला
اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا दोस्तों की गुजारिशात उत्तर तरफ इतनी काफी जगह खाली पड़ी है اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا मां क्या जो रोजे जो ताल्लुक जो बात यो चंद्र जी दिखण था चंद्र मां के हुजूर थी यो जो सिलसिलो हाणे जुड़ी थियो आहे इज्तिमाई तौर सां हिकिड़ी ईद इज्तिमाई ईद इहो हक़ीक़त में गैर मसनून अमल ईअं न हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में सहाबा किराम जे दौर में ईअं न माण्हू चवंदा हुआ कि रसाइल कोन हुया ज़राए इब्लाग न हुया इन जे करे हालांकि ज़राए इब्लाग जी अचल कुछ हुया काफ़ी अहिड़े क़िस्म जूं उते मरीज़ जो भी निज़ाम हूंदो हो यानी पोस्ट जो निज़ाम सिस्टम हूंदो हो काफ़ी जेके माण्हुनि जा अहकामात हूंदा मर्कज़ जा हुकूमत जा उहे पहुचंदा उहो बि अहिड़ो इस्तेमालु कोन कयो वियो तारीख़ में न आहे रिवायत में न आहे जंहिं में हुजे जो अमीरुल मोमिनीन ईद वारे अहकामात के नसिर करण जे लाइ बरीद के इस्तेमालु कयो हुजे तारीख़ में ॻाल्हाई तंहिं करे हक़ीक़त में या त माण्हू इहो करे थो इस्तेमालु रज़ाकाराना करे उहो त सही आहे उहो हिकिड़ी इबादत आहे अने इस्तेमालु खे एॾो फज़ूल ख़र्ची सां एॾे वॾे हिकिड़े इस्तेमालु सां कयो वञे थो अख़बार में लिखनि था त माना जेका हिलाल कमेटी आहे उन ते 7 अरब 747 करोड़ रुपया सालाना ख़र्च 747 करोड़ जॾहिं असांजो मुल्क बि ग़रीब मुल्क आहे एॾे वॾे ख़राजात जो मुतहमिल जे लाइ कर्ज़ ते हले थो अहिड़े क़िस्म जे ख़र्च मुस्लमान पंहिंजे पाण ई शहीद राजी मुतज़ाद जे तौर ते अलियम लना अईदुन वक़दर लना अईद वलियम लज़ी ला नासी फीह मौलाना अईद अॼु बि असांजी ईद आहे सुभाणे बि ईद आहे जंहिं असां अलाह जी मासीअत खां बची वञूं इहो सम्झो असांजे लाइ ईद जी हिकिड़े माण्हू खे कहिड़ो फ़र्क़ु थो पए कोई फ़र्क़ु न आहे खामखां फ़र्क़ु करणु बिल्कुलु फज़ूल आहे फज़ूल ख़र्च आहे फज़ूल ख़र्च सां गॾोगॾु इंतिसार फज़ूल ख़र्च सां गॾोगॾु हिकिड़ो इंतिसार बि आहे कॾहिं कॾहिं ग़लति बयानी बि थी वञे परे परे कुझु शहादतूं अचनि थियूं उते माण्हू शायद आदिल आहिनि की न आहिनि जिन जे सैयदना फारूक आज़म जे दौर में हिकिड़े माण्हू चंड जी गवाही ॾिनी मदद हालांकि अमीरुल मोमिनीन सैयदना फारूक आज़म बि चंड ॾिसण जे इहतमाम में मशगूल हुया पंहिंजी कमेटी समेत जेके उते माण्हू बीठा मस्जिद जमात कमेटी में बीहा हुई मस्जिद जमात थी करे ऐं फौरन सिजलान सां ॾिसंदा त वरी सोचनि था आहे या न उहे ॾिसनि पिया हिकिड़ो माण्हू आयो निमाज़ कयो काथे ॾिठो सही छा पियो करे पियो की मां साईं वुज़ू खे कयां थो नज़र आयो वुज़ू जी हालत में जेको आहे माण्हू जे दिलि मथे पाणी ईंदो आहे उहो पाणी जे करे 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 छेद ईंदो आहे उहे छेद सां माण्हू सम्झंदो आहे की चंड आहे हालांकि चंड न हूंदो असां एतिरा माण्हू ॾिसां ॾिसूं था उन जो मुंहुं घुराए वरितो हाणे तूं ॾिस ॻोल्हे ॾेखार कनि उन वीचारे ॻोल्हे न लॻो इहो थींदो आहे माण्हू ग़लति फहमी थी वेंदी आहे ऐं कंहिं माण्हू ग़लति बयानी बि कंदा आहिनि छो त माण्हुनि खे इहा ख़बर ई न आहे त असां कूड़ हणूं था कूड़ हणण वॾो गुनाह हालांकि कूड़ हणणु वॾो ख़राबु कूड़ हणणु ख़राबु आहे कूड़ माण्हू आहे मना फरमाई आहे ऐं क़ुरान शरीफ़ ख़ुदि चयो आहे लानतुल्लाह अल काज़िबीन कूड़नि ते अलाह जी लानत आहे त कूड़ न हणणु घुरिजे जीअं त सॼी जमात मुंहिंजे ख़्याल में अची चुकी आहे तंहिं करे मुंहिंजो गुज़ारिश आहे त हाणे निमाज़ शुरू था कयूं ऐं निमाज़ जी नियत इहा आहे नियत खे निमाज़ सां सभिनी तकबीरनि ऐं इन निमाज़ में तकबीर तहरीम खां बाद जेके 3 तकबीरूं लॻंदियूं आहिनि जंहिंखे तकबीरात ज़वाइद चइबो आहे सुभान अल्लाह खां बाद
पोइ अलम शरीफ़ पढ़ो आहे, पोइ सूरत थींदी आहे, वरी पोइ रुकू थींदो आहे, वरी रुको खां बाद वरी ॿी रकात शुरू थींदी आहे, ॿी रकात में वरी किरात पूरी थींदी, किरात पूरी करण खां पोइ वरी टे तकबीर लॻंदी, जेकी तकबीरात ज़वाइद चइबो आहे इहे जे लाइ इहे ॿिन्ही नमाज़ुनि में तकबीरात ज़वाइद जेके आहिनि इहे लॻाईंदा आहिनि। अहिड़ी तरह जॾहिं नमाज़ पूरी थिए, नमाज़ पूरी करण खां पोइ वरी तकबीरूं जेके अयाद तशरीक़ वाली साॻी उहे ई तकबीरूं अल्लाह अकबर अल्लाह अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह अकबर वलिल्लाह अलहम्द जी तकबीरूं रिवायत में तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद फितर में जॾहिं ईदगाह ते वेंदा हुआ इहे तकबीरूं पढ़ंदा हुआ, पर मोटंदा हुआ इहे तकबीरूं पढ़ंदा अहिड़ी तरह सां इहे तकबीरूं हुन खां बाद ख़ुतबो आहे, इहा तरह नमाज़ खां बाद ख़ुतबो ॿुधण बि वाजिबु आहे। अल्लाह कीअं असांजी रोज़नि में नमाज़ुनि ऐं ईद जे इज्तिमा क़बूल फरमाए, असांजे गुनाह में हक़नि माफ़ करे, असांजे मुल्क खे इन मुसीबत कर्ज़मूं ऐं मर्ज़मूं अहिड़ी क़िस्म जी ग़लति हुकूमतुनि खां महफ़ूज़ रखे, ग़लति तसलुत जेके आहिनि उन्हनि खां उन्हनि जी इलाही खां उन्हनि खां अलाह खे असांखे महफ़ूज़ रखे, असांजे मुल्क खे मिलत खे सभिनी उम्मत मुस्लिमा खे सभिनी मुस्लमान मुल्क खे वापस